उम्रनि जे खे नज़रअंदाज़ करे मुहबतनि जो पैगाम ॾियूं। माज़ीअ में जेके हाल में जेके बि असांजे अंदरि ग़लतफ़हमियूं या के नाचीदगी हुयूं या पसंदि या नापसंदि हुई उन्हनि खे दरगुज़र करे हाणे हिकिड़े प्लेटफार्म ते गॾु थी हिकिड़े ट्रैक ते हली करे हिक ॿिए सां मुहबत प्यार करे हिकिड़ो मिसाली ज़िलो क़ाइमु करियूं। छो त असांजो ज़िलो हींअर तमामु बदहाली जो शिकार आहे। सभ खां वॾी बदहाली आहे त ट्रेज़री में असांजी का इज़त कोन्हे, DO ऑफिस में असांजे उस्ताद जी का इज़त कोन्हे, DO ऑफिस में असांजी का ऑफिस जी इज़त कोन्हे, इदारनि में का कोन्हे। असांजा प्राइमरी उस्ताद सख़्तु तरीन सफ़र जो शिकार पिया थियनि। हिन मौक़े ते ॻाल्हि करणी कोन्हे, पर मौक़े जे हिसाब सां त आउं चवां थो त पंहिंजा इख़्तिलाफ़ सभु विसारे करे विछा विसारे करे मुहबत प्यार सां सभु हिकिड़ो मैदान करे हिकु जंग जोजियूं हराम खोर शूम सां त उन में मुहबत प्यार थींदो। हाणे जेको असांजो जेको मेन टॉपिक हींअर हले पियो इलेक्शन जे हवाले सां, अलहमदुलिल्लाह अलाह साईं हाजी शफ़ी खे जेको सो कामयाबु करे छॾियो। असीं हुनखे एडवांस मुबारकबाद था ॾियूं त 3 तारीख़ सिर्फ़ु हिकिड़ी रस्म जेका अदा थींदी आहे, जे शादी जी पधिराई सभु कुझु थी वेंदी आहे, पोइ घोट खे रुॻो लाऊं लाहे चवंदा बाबा हीउ कुंवार तुंहिंजे हवाले आहे। तो हाजी जी पधिराई थी चुकी आहे इंशाअल्लाह। ऐं जेको 3 तारीख़ ते हाजी खे गुलनि जो हार सर्कस करे कामयाबी जी मिठाई लड्डू खाराए मुबारकबाद ॾींदासीं, छो त हाजी पहिरीं खटी चुको आहे। सॼी सिंध जे माण्हुनि हाजीअ ते एतमाद कयो आहे। हाणे हीउ पंहिंजो काज आहे, हीउ वाहिद निज़ामानी जो काज आहे, हीउ अब्दुल करीम कुरैशी जो काज आहे, हीउ शाहनवाज़ जो काज आहे। हर हिकु जेके बि उहिदेदार उस्ताद आहिनि, हीउ पंहिंजो ज़िलो आहे। सभ खां पहिरीं त हर हिकु यूनिट पंहिंजे वधि खां वधि माण्हू उस्ताद दोस्त यार वठी करे पाण सां गॾु स्टीकर पेना फ्लैग वग़ैरह खणी करे सभ खां पहिरीं टंडो मोहम्मद ख़ान कैंप ते पुॼे ऐं ज़ाहिर थिए त पंहिंजे ज़िले जा माण्हू हिन मैदान कैंप में आहिनि। हाणे जेकॾहिं ॿाहिरि जा माण्हू पहिरीं असांखे कंट्रोल करे वेठा हूंदा, पोइ उन जंहिंजो सिंध जो सदर वेठो आहे उनजे छा सोचींदा त उनजे सिंध ज़िले जा माण्हू ई कोन आया आहिनि। तो इन करे आउं सभिनी खे गुज़ारिश कंदुसि वधि खां वधि शहरी करियो। असां मूं साईं अब्दुल करीम सां ॻाल्हि ॿोलियूं कोन, हामिद साहिब सां ॻाल्हि